शहदादकोट खां रिपोर्ट कर रहे हैं गुलजार अहमद चंद। शहदादकोट मरूफ इस्लामी स्कॉलर ऐं मिनहाजुल कुरान इंटरनेशनल जे सुप्रीम काउंसिल जे चेयरमैन साहिबजादा डॉक्टर हसन मोहिउद्दीन कादरी चयो आहे त मदीने जी रियासत जो आइन हक़ीक़ी फलाही रियासत जो तस्वर जो बुनियाद आहे। उहो न रुगो मदीने जो आइन आहे पर उन आइन तहत क़ाइमु कयल रियासत बि समूरियूं आइनी हदूं ऐं पाबंदियूं पूरियूं कनि पियूं। मदीने जी रियासत जे सरबराह जी हैसियत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 70 खां वधीक रियासतुनि जे सरबराहनि खे ख़त लिखिया ऐं उन्हनि सभिनी संदसि रियासत खे क़बूल कयो ऐं मदीने जी रियासत अॼु बि उम्मत लाइ रोल मॉडल आहे। रियासत मदीना जे क़याम जी शुरूआति मुआख़वात मदीना सां थी ऐं मौजूदा दौर में का बि रियासत मदीना जे आइन जे उसूलनि ऐं क़ानून ते अमल करे सही माना में फलाही रियासत बणिजी सघे थी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन लाड़काने जे दौरे दौरान तहरीके मिनहाजुल कुरान सिंध जे सूबाई सेक्रेटरी इंफॉर्मेशन दीदार अली सुमरो जी क़यादत में तहरीकी कारकुननि जे नुमाइंदई वफ़द सां मुलाक़ात में कयो। चेयरमैन सुप्रीम काउंसिल मिनहाजुल कुरान इंटरनेशनल साहिबजादा डॉक्टर हसन मोहिउद्दीन कादरीअ वधीक चयो त हिन ॿिनि जुल्दनि ऐं 1400 खां वधीक सिफ़नि ते मुश्तमिल तजुर्बाती तहक़ीक़ी किताब मदीने जो आइन ऐं फलाही रियासत जो तस्वर लिखियो आहे। मदीने जे आइन खे माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ संदसि तहक़ीक़ में रियासत मदीना जो आर्टिकल्स खे क़ुरान मजीद मां साबित कयो वियो आहे ऐं उन्हनि आर्टिकल्स जी तस्दीक़ 90 हदीसुनि मां थिए थी। दस्तूर मदीना उम्मत लाइ हिकु मॉडल आइनी दस्तावेज़ आहे। मदीने जे आइन जे आर्टिकल्स में हुकूमत जे उसूलनि, इज़हार जी आज़ादी, इंसानी हक़नि ऐं औरतुनि जे हक़नि, अवामी भलाई ऐं ॿियनि बैनुल मज़ाहिब रवादारी जो माहौल पैदा करण सां गॾु जामिया तस्वुर पेश कयो वियो आहे।